ख़बर अवांखे ॾींदासीं। कराची मां सिंध पुलिस जे 17 ग्रेड जे ऑफिस सुप्रीडेंटेंट जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं कयूं वयूं आहिनि। केतिरे ई अरसे खां वठी ज़िलनि ऐं यूनिट्स में मुक़रर ऑफिस सुप्रीडेंटेंट्स खे IG सिंध जे हुकुम ते हटायो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया, सिंध पुलिस जी मुख़्तलिफ़ यूनिट्स में ऑफिस सुप्रीडेंटेंट्स तौर कमु कंदड़ 36 मुलाज़िमनि खे बदली कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, केतरे अरसे खां बराजमान थियल ऑफिस सुप्रीडेंट जेके 17 ग्रेड जा ऑफिस सुप्रीडेंट आहिनि, उन्हनि जूं अॼु बदलियूं कयूं आहिनि। केतिरे अरसे खां वठी ज़िलनि ऐं यूनिट्स ते बराजमान ऑफिस सुप्रीडेंट IG सिंध खे हुकुम ते हटायो वियो आहे। उन सां गॾोगॾु मां इहो बि वाज़िह कयां त सूबे जे समूरनि ज़िलनि ऐं सिंध पुलिस जे मुख़्तलिफ़ यूनिट्स में ऑफिस सुप्रीडेंट तौर कमु कंदड़ 36 मुलाज़िमनि खे बदिली करे ॿियनि ज़िलनि में मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते मां ॿुधाईंदुमि अली अकबर खे स्कूल फाइनेंस खां जेको आहे ट्रेनिंग सईदाबाद मुक़ररु कयो आहे। नदीम अहमद अब्बासी खे ऑडिट ब्रांच खां कराची रेंज मोकिलियो वियो आहे। सिकंदर अली शेख खे जेको आहे RI ब्रांच खां शहीद बेनज़ीराबाद मोकिलियो वियो आहे। अहिड़ी तरह जेकी पुराणे टाइम खां वठी केतिरनि ई सालनि खां वेठल ग़ुलाम रसूल लाशारी खे SSP ऑफिस बदीन मां ट्रांसफर करे डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान मोकिलियो वियो आहे। अब्दुल कादिर कुंबर खे जामशोरे खां ठठे, नवाब शाह खे जेको आहे DIG ऑफिस CTD खां ट्रेनिंग सेंटर, ऐं अब्दुल रशीद बखराणी जेको SSP ऑफिस कश्मीर कंदकोट हुयो उनखे डिस्ट्रिक्ट सांगर मोकिलियो वियो आहे। इमदाद हुसैन मीरानी खे SSP ऑफिस खेरपुर खां RRF SM CVMU सखर, गुलाम सरवर मीरानी खे EM ब्रांच CPO खां कराची रेंज में, अली अकबर कलोड़ो खे SP हेडक्वार्टर ऑफिस दादू खां डिस्ट्रिक्ट जामशोरो, अहिड़ी तरह अब्दुल नबी चन्ना खे SSP ऑफिस लाड़काने खां डिस्ट्रिक्ट कंबर, ऐं खादिम हुसैन खोसे खे DIG ऑफिस लाड़काने खां सखर, जॾहिं त मोहम्मद अफज़ल डोमकी DIG सखर ऑफिस खां रेंज लाड़काने में मोकिलियो वियो आहे। अयाज़ मोहम्मद सिद्दीकी SSP ऑफिस हैदराबाद खां ऐं ॿिए हंधि मुक़ररु कयो आहे, जॾहिं त 36 अहिड़ा ऑफिस सुप्रीडेंट आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां ट्रांसफर करे ॿिए हंधि मुक़ररु कयो आहे। जी।